में अमा खपंदा आहिनि तव्हांखे? मुंहिंजी धीउ जो इलाज ही कंहिं बंदि कया आहिनि पैसा अमा? मथां मथां कंहिं पैसा बंदि कया आहिनि? कंहिं बंदि कया आहिनि? कंहिं अमा बंदि कया आहिनि? इमरान खान बंदि कया आहिनि। हाणे तव्हांजो जेको आहे सो इमरान खान लाइ कहिड़ी दुआऊं आहिनि, बद दुआऊं आहे छा? तव्हां हाणे छा था चवणु चाहियो? असां चवणु था चाहियूं सभु जीअं ग़रीब जा बंदि थिया आहिनि उहे खुलनि। जी छा थियो अमा? अबा मुंहिंजो कार्ड बंदि थी वियो आहे, मथां पैसा कोन आया आहिनि। कंहिं बंदि कयो अमा? इमरान बंदि कराया आहिनि, अलाए कीअं बंदि कराया आहिनि, उहा विच ते ख़बर कान्हे। असां ग़रीब आहियूं, असांखे का चई कान्हे। तव्हांजो हाणे छा मुतालबो आहे अमा? असांखे पंहिंजो हक़ मिले। हाणे तव्हांजो छा चवणु आहे, कंहिं तव्हांजा पैसा बंदि कया आहिनि? मथो पैसा ई मुंहिंजो कोन था अचनि, जीअं मां ॿार पैसा ई कोन। अॻ में खया आहिनि पैसा? नाज में मिशन मिली अॻ में मिशन में ॾींदा? अच्छा। असां ग़रीबनि जो कार्ड बंदि थी वियो, असां ग़रीब न वञी न ॿार कुझु बि कोन्हे, रोटी सां किथां खां इहो आसिरो हो, असांखे मिलंदा पैसा, आसिरो थी आसिरो ख़राबु आहे, छा कयूं ग़रीब आहिनि, मुश्किल सफ़ा। खबरों ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ गाज़ियाबाद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।